अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब और जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि यूट्यूब वीडियो जो बैकग्राउंड म्यूज़िक किथां डाउनलोड कजे। तव्हां काफ़ी सारनि दोस्तनि मूंखां इहो सुवाल बार बार पुछियो आहे त असां पंहिंजी वीडियोज़ में जेको बैकग्राउंड म्यूज़िक लॻायूं था उन्हनि ते कॉपीराइट अचे थो। अहिड़ो म्यूज़िक किथां डाउनलोड कजे जेको हुजे बि बहितर ऐं कॉपीराइट बि न अचे। यूट्यूब लाइब्रेरी त बोर करे छॾियो आहे। तो इन वीडियो के पूरो ज़रूर ॾिसियो, उम्मीद है तव्हांखे ज़रूर पसंदि ईंदो। उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक कयो। अचो दोस्त, सभ खां पहिरियों जेको टूल आहे वो है यूट्यूब लाइब्रेरी। गूगल ते वञी करे लिखो यूट्यूब लाइब्रेरी ऐं हिते तव्हांखे हर क़िस्म जो म्यूज़िक मिली वेंदो जेको तव्हां चाहियो पंहिंजी वीडियो में ऐड करे सघो था। इन ते कंहिं बि क़िस्म जो को कॉपीराइट कोन ईंदो, सही। ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते कुझु स्टॉक वेबसाइटूं आहिनि जेके मूं काफ़ी वक़्तु अॻु तव्हांखे हिकिड़ी वीडियो में ॿुधाई हुयूं। जेकॾहिं उहो वीडियो अञा ताईं तव्हां नाहे ॾिठी त हिते क्लिक करे उहो वीडियो ॾिसी सघो था। उन में 5 बहितरीनु वेबसाइटूं ॿुधायूं आहिनि जिन तां वञी करे तव्हां म्यूज़िक आसानी सां डाउनलोड करे सघो था। पर उन्हनि में हिकिड़ी वेबसाइट लिक्स किट जे नाले सां, उन ते बहितरीनु म्यूज़िक तव्हांखे मिली वेंदा ऑडियो फॉर्मेट में। त उन वेबसाइट ते जेकॾहिं तव्हां म्यूज़िक डाउनलोड करणु चाहींदो बैकग्राउंड म्यूज़िक, त उते तव्हांखे खोड़ सारा फ्री में म्यूज़िक मिली वेंदा जेके तव्हां आसानी सां जस्ट 1 क्लिक में डाउनलोड करे सघो था ऐं पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट में इस्तेमालु करणु चाहियो त करे सघो था, जिन जो लाइसेंस तव्हांखे CC 0 मिलंदो, मतिलबु त कंहिं क़िस्म जो कॉपीराइट कोन ईंदो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, छा उहो म्यूज़िक इस्तेमालु करे सघिजे थो जेको यूट्यूब ते ट्रैक मिलनि था मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। जीअं मिसाल तौरु मूंखे सिंधी गाने जो ट्रैक लिखी सर्च कयो ऐं उनखे मूं डाउनलोड करे पंहिंजे वीडियो में उनखे इस्तेमालु कयो ऐं छा कॉपीराइट खां बची वेंदुसि? बिल्कुलु बि न। इहा ग़लती करे न कजो। जेकॾहिं ग़लती कयो था तॾहिं बि सॉफ्टवेयर में उहो प्रोजेक्ट सेव रखिजो जीअं बाद में तव्हां पंहिंजो बैकग्राउंड म्यूज़िक चेंज करे उनखे ॿीहर एक्सप्लोर करे सघो, सही। सो हिकु शइ इहा क्लियर थी वई त कंहिं बि गाने जो ट्रैक तव्हां नथा लॻाए सघो। हा, गाननि खे, पंहिंजे सिंधी गाननि खे तव्हां उन्हनि मां कहिड़ो कढी सघो था, उनखे ट्रैक में तब्दील करे सघो था। ऑनलाइन लिखी सर्च कयो, खोड़ सारी वेबसाइटूं आहिनि। जीअं लिखी तव्हां सर्च कंदो ऑनलाइन ट्रैक मेकर वेब, त तव्हांखे खोड़ सारी वेबसाइटूं मिली वेंदियूं। उन्हनि ते तव्हां वञी करे पंहिंजे ऑडियो गाने मां आवाज़ु ख़तमु करे सिर्फ़ु वॼ खे किथे बि इस्तेमालु करे सघो था। मिसाल तौरु पंहिंजे टिकटॉक जी शाइरी में वग़ैरह वग़ैरह किथे। पर जेकॾहिं यूट्यूब जे लाइ तव्हांखे को ऑडियो खपे थो त सिर्फ़ु 2 तरीक़ा आहिनि जितां तव्हां आसानी सां डाउनलोड करे इस्तेमालु करे सघो था। हिकिड़ो आहे यूट्यूब लाइब्रेरी खे इस्तेमालु कंदे, ऐं नंबर ॿियो आहे कंहिं स्टॉक वेबसाइट तां डाउनलोड करणु या कंहिं स्टॉक वेबसाइट तां ख़रीद करणु, सही। ऐं हिन में हिकिड़ी शइ अञा बि तव्हांखे ऐड ॿुधाईंदो हलां त छा जेको क्रिएटिव कॉमन में मिले थो ऑडियो, इहो इस्तेमालु कजे? बिल्कुलु बि न कजे। जॾहिं तव्हांजो चैनल रिव्यू में वेंदो उन टाइम ते इहो डुप्लीकेट कंटेंट में अचे थो। मूं प्रैक्टिकल करे ॾिठो आहे। बिल्कुलु हिकिड़ो चैनल मुंहिंजो हूंदो, उन ते आउं अहिड़ा गाना रखंदो हुउसि ऐं जॾहिं गानो अची वेंदो त उनखे आउं क्रिएटिव कॉमन करे छॾींदो हुउसि, सही आहे। क्रिएटिव कॉमन मतिलबु त नओं यूज़र आहे, सिखे पियो। जॾहिं उनखे मूं रिव्यू में मोकिलियो त कोन थियो। तव्हां सम्झी सघो था। जेकॾहिं तव्हां क्रिएटिव कॉमन में रखो था ऐं म्यूज़िक कंहिंजो बि रखी सघो था, तव्हांखे कॉपीराइट त कोन ईंदो, पर तव्हांजो चैनल मोनेटाइज़ कोन थींदो। बहितर रहंदो त तव्हां यूट्यूब लाइब्रेरी यूज़ कयो या वरी तव्हां का फ्री स्टॉक वारी वेबसाइट यूज़ कयो। दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।